नाज़रीन भली कार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं। इस्लामाबाद हाई कोर्ट पिक तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। ब्रेकिंग न्यूज़ है नासी नवां सां शेयर कई पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस अतर मिनल्ला केस जी ॿुधणी कई। FI अमलदारनि तरफ़ां रिपोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट में जमा कराई वई। माण्हुनि जा हक़ पामाल थी रहिया आहिनि। कोर्ट जवाब ॾे चीफ जस्टिस अतर मिनल्ला ॿुधणी दौरान ये रिमार्क्स ॾिना। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट पीका तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस अतर मिनल्ला केस जी ॿुधणी कई। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। FI अमलदारनि तरफ़ां रिपोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट में जमा कराई वई। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾिना त माण्हुनि जा हक़ पामाल थी रहिया आहिनि। कोर्ट जवाब ॾिए इस्लामाबाद हाई कोर्ट पीका तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे।